नाज़रीन, ठठो मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले ठठे जे क़दीम कोहिस्तानी शहर जंगशाही जे कारी मोरी वाटर सप्लाई स्कीम में पब्लिक हेल्थ खाते ठठे जे राशि कामोरनि पारां कयल करोड़ें रुपयनि जी मेगा करप्शन सबबि वाटर सप्लाई जी स्कीम केतिरनि ई सालनि खां नाकारा हुजण करे आसपास जे केतिरनि ई ॻोठनि में पाणीअ जो शदीद बहिरान पैदा थियण सबबि रेगिस्तान में करबला जो मंज़र नज़र अची रहियो आहे। जंगशाही लॻ कारी मोरी वाटर सप्लाई स्कीम में पब्लिक हेल्थ खाते ठठे जे कामोरनि पारां करोड़ें रुपयनि जी मेगा करप्शन करण सबबि स्कीम जे नाकारा बणजण सबबि ॻोठ आलमशेर जोखियो, ॻोठ खान मोहम्मद ख़ासकली, ॻोठ जुमो मीर बहर, ॻोठ मोहम्मद खान पली जो ॻोठ आरब ख़ासकली, ॻोठ पीर गुलाम अली शाह समेत ॿिया केतिरा ई ॻोठ पाणी जी शदीद खोट हुजण सबबि पाणी पैसनि ते ख़रीद कंदे इस्तेमालु करण लॻा आहिनि, जॾहिं त टैंकर माफ़िया पिणु मुसलसल पाणी जी खोट खे बरक़रार ॾिसी पाणी ब्लैक ते विकिरो कंदे ग़रीब आवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। होॾां मक़ामी रहवासियुनि मौलवी नूर अहमद जोखियो, अब्दुल जब्बार ख़ासकली, अली अकबर ख़ासकली ऐं ॿियनि सवें ॻोठनि पब्लिक हेल्थ खाते ठठे जे कामोरनि ख़िलाफ़ ऐं वाटर सप्लाई स्कीम जे फिराडी ठेकेदारनि ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो आहे।